बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोयां जेके ॿ टे लेक्चर हुया उहे हुया आवाज़नि जे निस्बत सां। अॼु असां जेको शुरू कयूं था पिया लेक्चर उहो अखर ते। त अखर छा हूंदो आहे या अखरनि जूं जेके शकिलियूं थियनि थियूं, लिखिजे कीअं थो पियो, त इन निस्बत सां अॼु असां हिन ते ॻाल्हाईंदासीं ऐं साॻिए वक़्तु डिस्कस बि कंदासीं। जेकॾहिं तव्हांजे अंदर में ख़्याल में जेकॾहिं के सुवाल हूंदा त कोशिशि कंदासीं त उन्हनि सुवालनि खे बि हल कयूं, उन्हनि जा जवाब तव्हांखे ॾियूं ऐं तव्हां जीअं मुतमइन थी सघो। असां जेको अखर लिखंदा आहियूं, ॾिसो ॿोली बुनियादी तौर ते उनजो तालुक़ु आवाज़नि सां, ॻाल्हाइण सां आहे। हिकिड़ो माण्हू अणपढ़ियल आहे, माउ अणपढ़ियल आहे, पर ॿार खे सेखारे थी, पढ़ाए थी, हुन ते महिनत थी करे, त माना ॿोली हू ॼाणे थी न। जेको माण्हू ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे उहो ॿोलीअ जो माहिरु आहे। जेको बि माण्हू ॿोली ॻाल्हाए थो, पंहिंजी मादिरी ॿोली ॻाल्हाए थो, उहो ॿोलीअ जो माहिरु आहे ऐं उहो पंहिंजे औलाद ॾे या ॿियनि माण्हुनि ताईं ॿोलीअ खे मुंतक़िल कंदो ईंदो आहे ॻाल्हाइण जी निस्बत सां। ॿियो वरी छा थींदो आहे त कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ मिसाल असां जेको ॻाल्हायूं था उहो त हवा में उॾामी थो वञे पियो। वॾा वॾा आलिम तक़रीरूं करे हलिया वेंदा आहिनि, हवा में उॾामी वेंदियूं आहिनि। या वरी वीडियोज़ ऑडियोज़ ठाहियूं था त टेक्निकली उहे शयूं बि कॾहिं कॾहिं बेकार थी वेंदियूं आहिनि। पर जॾहिं हुनखे किताबी सूरत में आणिबो आहे त हिकिड़े माण्हूअ जी ॿोली या हिकिड़े माण्हू जो इल्मु, हिकिड़े माण्हू जो फ़िक्रु, हिकिड़े माण्हू जो ख़्यालु लिखत जे ज़रिए नए नस्ल ताईं पहुचंदो आहे। त इन जे लाइ लिखण जी बि हिकिड़ी पंहिंजी जॻह ते अहमियत आहे। त हिकिड़ी ॿोली ॻाल्हाइण वारी थी, ॿी ॿोली थींदी लिखण वारी। त सिंधी किताब तव्हां पढ़ंदव त तव्हांखे लॻंदो त भाई हीअ सिंधी ॿोली आहे, पर आवाज़ न आहे हुन में, लिखत आहे। त असां जेको बि आवाज़ु ॻाल्हायूं था पिया त उनजे लाइ कोशिशि इहा वरिती वई आहे त हुनखे का शकिल ॾियूं ऐं पोइ उहा शकिल कंहिं हिकिड़ी आवाज़ जी हुजे। सो पुराणी ॿोलियूं तव्हां जेकॾहिं हुननि जी लिखतूं ॾिसंदव न त कॾहिं कॾहिं लफ़्ज़ जे लाइ शिकिलियूं हुयूं। माना लफ़्ज़ ॾिसी ऐं माण्हू पढ़ंदो, बसि लफ़्ज़ पढ़ी वेंदो, शिकिल ॾिसी लफ़्ज़ उचारे वेंदो, लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदो। पर पोइ इहे शयूं जीअं जीअं डेवलप थियनि थियूं अॻिते हली, त पोइ हुरिया कॾहिं सेलेबिल लाइ को हिकिड़ो अखर हूंदो। हाणे हिकिड़े आवाज़ लाइ हिकिड़ो अखर मुक़ररु थियलु आहे। हींअर ताईं जेका शइ सुधरी ऐं सवार जी जेका असांजे साम्हूं आई आहे उहा हिकिड़ी आवाज़ जे लाइ हिकिड़ो अखर। हाणे उहो अखर केतिरी नुमाइंदगी करे थो, इहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। छो त तव्हां ॾिसो त अंग्रेज़ी जेका अल्फ़ाबेट आहे, रोमन स्क्रिप्ट में लिखियलु आहे जेका, उहा घणनि अखरनि जी आहे? 26। त छा हुन में आवाज़ ई 26 आहिनि बसि? कॉन्सोनेंट जा आवाज़ सिर्फ़ु 26 आहिनि? न, आवाज़ त वधीक आहिनि। पर माना साॻिए अखर खां ॿ टे आवाज़ वरिता वेंदा आहिनि। टे टे अखर मिलाए बि आवाज़ वरितो वेंदो आहे। पर अहिड़ी हिकिड़ो ड्रिगो बहस आहे। असांजी सिंधी सूरत ख़तीअ में जेका अल्फ़ाबेट इस्तेमालु थिए थी पई 52 अखरनि जी, असां उन ते ॻाल्हाईंदासीं। 52 अखर अॻु में असां पढ़ी आया आहियूं, सम्झी आया आहियूं, इन ते ॻाल्हाए बि आया आहियूं। त पटीअ में 51 आवाज़ आहिनि, मौजूदा पटीअ में 51 आवाज़ आहिनि सिंधी अल्फ़ाबेट, सिंधी आईवेटा में, ऐं उन जा अखर 52 आहिनि। हाणे इहे अखर लिखण जी निस्बत सां आहिनि, लिखिबो, इन अखरनि खे लिखिबो आहे, ठीकु आहे न। इंडिया में इहा ई सिंधी पढ़ी बि वञे थी, लिखी बि वञे थी। मिसाल बॉम्बे जो जेको इलाइक़ो आहे उते लिखी थी वञे, उहा हीअ स्क्रिप्ट जेका असां लिखूं पढ़ूं था पिया। वरी कानपुर जे इलाइक़नि में या ॿियनि कुझु इलाइक़नि में सिंधी लिखी ऐं पढ़ी वञे थी पई, पर उहा कहिड़ी स्क्रिप्ट में? देवनागरी स्क्रिप्ट में।
जेका खाॿे खां साॼे लिखंदा आहिनि, हिंदी जंहिंखे चओ था न, तव्हांखे चवंदा आहियो हिंदी अखर, उहे अखर आहिनि। उहे अखर सिंधीअ जे लाइ बि इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। त सिंधी उते देवनागरी में बि लिखी थी वञे पई, पर असांजी जेका सिंधी आहे उहा असां लिखंदा आहियूं अरबी रस्मुल ख़त मां ठहियल। अरबी रस्मुल ख़त में घणा अखर हूंदा अल्फ़ाबेट में? वधि में वधि 28 आहिनि। 28 असां वटि 52 आहिनि। माना असां उन मां ई ठाहिया आहिनि, उन्हनि जे तरीक़े सां ई ठाहिया आहिनि अखर। ठीकु आहे न। अरबन जेके अखर ठाहिया उहे इब्रानी मां ठाहिया, फारसी वारनि उतो ई ठाहिया 4 अखर मिलाए। मिसाल बे जो अखर अरबीअ में हुयो त हुननि वरी 2 टुबका ॿिया मिलाए पे जो आवाज़ु ठाहिया आहिनि। असां वरी शायदि ॿिन्ही खे ॾिसी करे ऐं असांजे माण्हुनि वरी 2 टुबका ॿिया वधाए या हिकिड़ो टुबको वधाए नवां अखर ठाहे वरितनि, नवां आवाज़नि जे लाइ मुक़ररु कयनि। त असां वटि अल्फ़ाबेट जेका आई उहा 1853 में जेका सरकारी तौर ते जेका आई, उन्हनि जे साम्हूं मखदूम अबुल हसन ठटवीह जी तरतीब ॾिनल हुई अल्फ़ाबेट। मखदूम अबुल हसन ठटवीह वरी अॻियां जेके आलिम असांजा सिंधी आलिम कातिब लिखंदा आया उन्हनि खे साम्हूं रखी करे उहे अखर मुक़ररु कया। त माना वॾे हिकिड़े सिलसिले सां कड़ीअ सां कड़ी मिलंदी आहे, इहे डेवलप थींदा आहिनि, सुधरंदा आया आहिनि अखर। हाणे हिन वक़्तु जेको असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़े अखर जूं 2 शिकिलियूं बि ॾिसण में ईंदियूं आहिनि। मिसाल मां तव्हांखे ॾियां थो, हीअ शकिल आहे एन जी, ठीकु आहे। साॻिए वक़्तु कंहिं बि अखर में हीअं एन हुजे, एन आहे न, पर हिन सां त मिले ई कोन थो, शिकिल में कंहिं बि सूरत में कोन थो पियो मिले। त माना जॾहिं असां अखर साॻियो जॾहिं मुख़्तलिफ़ शकिलियूं उन जूं इस्तेमालु कंदा आहियूं त असां कोशिशि कंदा आहियूं ॿारनि खे बि इहा शइ सेखारियूं। त लफ़्ज़ में जॾहिं विच में थो अचे पियो एन त हीअं लिखिबो, जे सालिम सूरत में लिखिबो त हीअं लिखिबो, ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं वरी कंहिंसां गॾु आख़िरि में लिखिबो आहे त वरी हीअं लिखिबो। हाणे हिन जी शिकिल, हिन जी शिकिल, हिन जी शिकिल मिले ई कान थी पाण। इन जे लाइ सिख्या जे हवाले सां जॾहिं ॿारनि खे असां लिखणु सेखारियूं था पिया त असांखे लाज़मी आहे त असां उन्हनि खे अखरनि जूं शकिलियूं बि सेखारियूं। त अखरनि जूं शकिलियूं कुल घणियूं थींदियूं आहिनि ऐं कहिड़ी कहिड़ी जॻह ते कीअं शिकिल मटाईंदो आहे अखर, इन जे लाइ उनजो इल्मु ज़रूरी आहे, असांखे ॼाण ज़रूरी आहे। ठीकु आहे। सो असां शुरूआति हितां हीअं था कयूं त मिसाल पहिरियों अखर आहे बे, अलफ़ खे छॾियूं था, बे जो अखर। हाणे हिते तव्हांखे ॿुधायो अखर जूं वधि में वधि 4 शिकिलियूं थींदियूं आहिनि। पहिरें असां हिकिड़ी शकिल था ॾियूं, हीअ आहे बे। हाणे जेको मां बे थो चवां पियो, बा नथो चवां, बा हिन जो आवाज़ु आहे। ऐं बे छा आहे? बे हिन जो नालो आहे अखर जो, ठीकु आहे न। अखर जो नालो थींदो आहे, जीअं अलफ़ अरबी में या उर्दू में त चवंदा अलिफ़, अलिफ़ सिंधीअ में चवंदासीं अलफ़, ईअं चइबो नी, अलफ़। आख़िर में बि ज़ेर ज़बर पेश लाज़मी ॾिबो। बे खे बे चवंदा आहियूं सिंधी में असां, अरबी में उहो बा कोठींदा आहिनि। हाणे इहो छा आहे, इहो सेलेबिल सां कोठींदा आहिनि। अंग्रेज़ वरी कीअं चवंदा आहिनि, अंग्रेज़ी हुन में रोमन में बी, उहो बा जो आवाज़ु आहे साॻियो ई, हू बी कोठनि, हू बा था कोठनि, असां हुनखे बे था चऊं। देवनागरी वारा हिंदी में जॾहिं पढ़ंदा आहिनि हुनखे बा कोठींदा आहिनि। त इहो नालो आहे अखर जो, हीउ नालो आहे बे, अलफ़ बे, बे बे ते से जीम। हुन जीम जो आवाज़ु ज आहे, पर नालो हुनजो छा आहे? जीम। त इहे अखरनि जा नाला थींदा आहिनि। उहे नाला 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकिड़ा लोगोग्राम, ॿिया सेलेबोग्राम। लोगोग्राम मां मुराद छा आहे? सिधो सो हुनजो नालो थींदो। सेलेबोग्राम सेलेबिल मिलाए असां हुनजो पद मिलाए
पद जी सूरत में, जीअं हीअ बे आहे, हीअ पद जी सूरत में आहे, त हिन खे असां कुटींदासीं सेलेबोग्राम। पर अलफ़ छा चवंदा आहियूं, अलफ़ नालो आहे हिकिड़ो, ऐं अरबी में त हिन जा जूं मानाऊं आहिनि लफ़्ज़नि जूं। मिसाल अलफ़ माना हज़ार, ॿ टे मानाऊं आहिनि। ख़ैर, त हाणे हीउ बे जो अखर आहे, ठीकु आहे, हिन खे चइबो आहे सालिम सूरत, मुकमिल सूरत बे जी आहे।